नाज़रीन, सांगड़ वेझो सिम नाले में विंझंदे 5 ॿारड़ा ॿुॾी विया, जिन मां 3 खे बचायो वियो। 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नादिर बुर्दी। जी नादिर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, सांगड़ वेझो सिम नाले में तड़कंदे 5 ॿारड़ा ॿुॾी आहिनि, जिन मां 3 ॿारनि खे ज़िंदा ऐं हिकु ॿारड़ी जो लाश हथ कयो वियो आहे। जॾहिं हिक जी तलाश जारी आहे। जॾहिं पुलिस में मालूम थियो आहे त सांगड़ वेझो सिम नाले में तड़कंदे 5 ॿारड़ा ॿुॾी आहे, जिन मां 3 ॿारनि सदोरी मैडम मारवी खे ज़िंदा बचायो वियो आहे। जॾहिं त हिकु ॿारड़ी जी लाश जेको आहे हथ कयो आहे। जॾहिं त हिकु ॿारड़ी जी तलाश जारी आहे। जॾहिं उन सिलसिले में टोबा पिणु घुराया विया आहिनि, जेके 2 ॿारनि जी लाशनि खे तलाश करे रहिया आहिनि। जॾहिं त इतला आहिनि त ॿार तड़ करण लाइ सिम नाले में विया, जिते हू ॿुॾी विया। ॿुॾी वियल 5 ॿारड़ा कोसा बिरादरी जा आहिनि। जॾहिं त हिकु ॿारड़ी जो लाश हथ कयो वियो आहे। बाक़ी हिक जी ॻोल्हा जारी आहे। होॾां ॿुॾी वियल पोतियुनि जे घरनि में कोराम मतल आहे। सांगड़ पुलिस बि जेके आहे वाक़े वारे हंधि पहुतल आहे। जॾहिं त पोती जे ॿारड़ी जी लाश खे जेको आहे सिविल अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे सांगड़ पुलिस जेकी आहे उहो लाश जी ॻोल्हा जी मदद करे रहियो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।